समूरे मुल्क में पुलिस, टेंडरिंग, प्रोक्यूरमेंट ऐं अदलिया खे सभिनी खां वधीक करप्ट शोबनि जे तौर ते ॾिठो वेंदो आहे। ॻरी अक्सरियत मूजिबि सूबाई हुकूमतूं मक़ामी हुकूमतनि जे मुक़ाबले में वधीक करप्ट आहिनि। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल पाकिस्तान (TIP) तरफ़ां जारी कयल नेशनल करप्शन परसेप्शन सर्वे (NCPS) 2025 मूजिबि 77% शिरकत कंदड़ करप्शन रोकण वारियुनि सरकारियुनि कोशिशुनि मां मुतमईन न आहिनि। सूबाई सतह ते अदम इत्मीनान बलूचिस्तान में 80%, पंजाब में 78%, सिंध ऐं खैबर पख्तूनख्वा में 75% रहियो। हौसलो ॾींदड़ ॻाल्हि इहा आहे त समूरे मुल्क जे 96% माण्हुनि चयो त अहिड़ी का बि सूरतहाल पेश नाहे आई जंहिं में इन्हनि खे रिश्वत ॾियणी पई हुजे। मुआशी लिहाज़ सां 57% शहरियुनि जो चवणु हो त इन्हनि जी ख़रीदारी जी ताक़त गुज़िरियल 12 महीननि जे दौरान घटि थी, जॾहिं त 43% माण्हुनि जो चवणु हो इन हवाले सां सूरतहाल बहितर थी आहे। इन जे बावजूदि 58%, 40% जुज़वी, 18% कुलई शहरियुनि इन ॻाल्हि सां इत्तिफ़ाक़ कयो त पाकिस्तान IMF प्रोग्राम ऐं FATF मां इनखला जे ज़रिए मईशत खे मुस्तहकम कयो। सियासी फंडिंग में इस्लाहात लाइ अवामी राय तमामु घणो मज़बूत आहे, छो त 72% पाकिस्तानी चाहिनि था त सियासी पार्टियुनि खे कारोबारी इदारनि तरफ़ां फंडिंग मुकमल तौर ते बंदि हुजे, जॾहिं त 41% चाहिनि था त इन खे मुनज़्ज़म कयो वञे, जंहिंसां समूरे मुल्क में गुॾियल तौर ते 83% जी तलब बणिजी थी। सरकारी इश्तिहारनि जे हवाले सां तयारु थियल मामूल जे उबतड़ 55% शहरियुनि चाहिनि था त सरकारी इश्तिहारनि में सियासी पार्टियुनि जे नालनि ऐं पार्टी क़यादत जे तस्वीरुनि जो इस्तेमालु न थियणु घुरिजे। 22 खां 29 सेप्टेम्बर दौरान कयल इन सर्वे में ॿुधायो वियो त अवाम सूबाई हुकूमतनि खे मक़ामी हुकूमतनि जे मुक़ाबले में वधीक करप्ट सम्झनि थियूं। 59% माण्हुनि सूबाई हुकूमतनि ते अदम एतमाद जो इज़हार कयो, जेके पंजाब जे मामले में सभिनी खां वधीक यानी 70% हो।